अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो ख़ादिम नईमुल्ला साॼी पघार ते अॼु साइंस जे लेक्चर सां हाज़िर थियो आहियां। अॼु जो असांजो टॉपिक आहे ग्रीन हाउस इफेक्ट। इहो तमामु इंपॉर्टेंट आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में IBA जो जेको सैम्पल पेपर ॾिनल हो उन में बि हिन जे मुतालिक़ क्वेश्चन हुयो। ठीकु आहे, सभिनि खां पहिरियों त असां सम्झंदासीं ग्रीन हाउस इफेक्ट आहे छा, उन खां पोइ असां एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसंदासीं त कीअं क्वेश्चन अची सघनि था पिया। ॾिसो, हाणे सम्झो त हे धरती जो गोलो आहे, ठीकु आहे, जिते असां रहूं था। ठीकु आहे, इहो तक़रीबन गोल आहे या स्फेरिकल शेप आहे हिन जी। हाणे इन जे ॿाहिरों छा थी वियो आहे, हिते कार्बन डाइऑक्साइड जो हिकिड़ो तओ चढ़ी वियो आहे। हाणे इहो तओ काॾों आयो आहे, इहो जेकी बि असां कार्बन डाइऑक्साइड हिकु अहिड़ी गैस आहे जेका इंसान जे लाइ नुक़सानदेह आहे। ठीकु आहे, कहिड़ी हूंदी आहे, तव्हां गाॾियुनि मां ॾिठो हूंदो कारो धुओं निकिरंदो आहे, इहा कार्बन डाइऑक्साइड आहे। तव्हां भट्ठे मां ॾिठो हूंदो कारो धुओं निकिरंदो आहे, जीअं चिमनियूं ठहियलु हूंदियूं आहिनि वॾियूं। ठीकु आहे, इन्हनि मां धुओं निकिरंदो आहे, इहो छा आहे, कार्बन डाइऑक्साइड आहे। इन खां अलावा जेके मुख़्तलिफ़ जेके रेफ्रिजरेटर हूंदा आहिनि उहे गैस छॾींदा आहिनि, गैस उन्हनि मां निकिरंदी आहे, उहा जेको आहे सो कार्बन डाइऑक्साइड जी सूरत में हूंदी आहे, घणे क़दुरु या मीथेन जी सूरत में हूंदी आहे। उहे मथे वञी छा कंदियूं आहिनि, ज़मीन खां मथे हिते वञी करे हिकिड़ो लेयर, हिकिड़ो तओ ठाहे छॾियो अथऊं। हाणे जेतिरो इहो इहो तओ जेको आहे या इहा लेयर जेका आहे उहा थिक हूंदी, थुली हूंदी, ओतिरी जेका हीट आहे उहा अंदरि ट्रैप थी वेंदी। हीट छा थी वेंदी, अंदरि ट्रैप। हाणे माण्हुनि जो मिसपरसेप्शन हूंदो आहे त शायदि कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा हीट जनरेट कंदी आहे या गर्मी पैदा कंदी आहे, ईअं न। मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां थो, पोइ तव्हांखे आसानी सां सम्झ में अची वेंदो। सर्दियुनि में तव्हां ॾिठो हूंदो, सीअ में जॾहिं तव्हां अची सुम्हंदा आहियो, तव्हां बिल्कुलु थधा लॻा पिया हूंदा हो, पोइ तव्हां मथां छा कंदा हो, कंबल वेड़े छॾंदा हो। हाणे छा कंबल जे अंदरि हीटर लॻल आहे या उन में का जेको आहे सो असां इलेक्ट्रिक जेको आहे सो तव्हां उन तार ॿार ॿारी आहे, जंहिंजे करे उहो अंदरि गर्मी पैदा कंदो आहे, न। उहो छा कंदो आहे, जेका इंसान जे जिस्म जी पंहिंजी जेका एनर्जी आहे उनखे अंदरि ट्रैप करे छॾंदो आहे, बंदि करे छॾंदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त कोई बि उन में न उन वक़्तु न कंबल जे अंदरि बाहि हूंदी आहे, न ॿियो जेको हीटर वग़ैरह लॻल हूंदो आहे, पर थोरी देरि पाइण खां पोइ तव्हां गरम थी वेंदा। छा हूंदो आहे, तव्हांजी जेका बॉडी जो जेको टेम्परेचर आहे उनखे तव्हां हीअं गोल वेड़ींदा हो न, पेरनि जे हेठों बि बंदि करे छॾंदा हो, तव्हांजी हीट खे ॿाहिरि न वञणु ॾींदो आहे। जॾहिं जेको आहे सो इहो कंबल न हूंदो आहे त तव्हांजी जेका गर्मी बॉडी जी जेका हीट आहे, हर बॉडी जी पंहिंजी हिकिड़ी हीट आहे न, तव्हांखे ख़बर आहे 98.6 फ़ारेनहाइट। हे बि क्वेश्चन ईंदो अथव त ह्यूमन बॉडी टेम्परेचर केतिरो आहे, हेतिरो टेम्परेचर हूंदो आहे। हाणे इहो मेंटेन न रही सघंदो आहे, इहो घटि थींदो वेंदो आहे। हे छा कंदो आहे, इन टेम्परेचर खे मेंटेन रखंदो आहे, हीट खे अंदरि ट्रैप करे छॾंदो आहे। ठीकु आहे, सो हिते बि इहो कमु थींदो आहे त कार्बन डाइऑक्साइड जेको हूंदो आहे इहो हीट खे ट्रैप कंदो आहे। हाणे सुवाल इहो पैदा थिए थो, जेकॾहिं हीट खे ट्रैप करे थो, जेकॾहिं हे बैरियर आहे, त पोइ सिज खां जेका ॿाहिरों रोशनी अचे थी उनखे बि त हे रोकींदो हूंदो न, पर ईअं थींदो न आहे। छाजे करे, जेका सिज खां रोशनी ईंदी आहे, मिसाल हे सन आहे असांजो, हे जेको हिन वक़्तु असां ते खिले थो पियो, हे सन जेको आहे सो इहो जंहिंमहिल लाइट मोकिलींदो आहे उहा हूंदी आहे UV, अल्ट्रा वायलेट रेज़ जी सूरत में। तव्हांखे इहो नालो यादि रखिणो आहे। ठीकु आहे, जेका सनलाइट ईंदी आहे उहा कहिड़ी सूरत में हूंदी आहे, UV जी सूरत में। हाणे UV में इहा ख़ासियत आहे त उहा कार्बन डाइऑक्साइड मां क्रॉस थी वेंदी आहे। ठीकु आहे, कार्बन डाइऑक्साइड मां क्रॉस थी वेंदी आहे। हाणे जॾहिं क्रॉस थी असांजे माहौल में दाख़िल थींदी आहे त हीअ जेका धरती आहे इहा इनखे एब्ज़ॉर्ब कंदी आहे, ऐं धरती इनखे एब्ज़ॉर्ब करण खां पोइ इन जी शक्ल बदिलाए करे इनखे इंफ्रारेड IR सां जंहिंखे पाण शो कंदा आहियूं, इंफ्रारेड जी सूरत में इनखे इमिट कंदी आहे, ॿाहिरि कढंदी आहे। ठीकु आहे, हाणे कार्बन डाइऑक्साइड में इहा ख़ासियत हूंदी आहे त इहा अल्ट्रा वायलेट खे त अचणु ॾींदी आहे, पर इंफ्रारेड खे ॿाहिरि वञणु न ॾींदी आहे मुकमल तौर ते। यानी ईअं नथा चई सघूं त बिल्कुलु न वञणु ॾींदी आहे, पर घणे क़दुरु इनखे ट्रैप कंदी आहे। त हाणे इंफ्रारेड जेका इहा गर्मी जी सूरत आहे, हाणे इन जे करे छा थींदो आहे, जेका हिते ओवरऑल जेको गर्मी हूंदी आहे उहा वधी वेंदी आहे। ठीकु आहे, मां वरी रिपीट कयां थो, हे धरती आहे, हे हिन जे ॿाहिरों कार्बन डाइऑक्साइड जो तओ आहे। हाणे जेतिरी असां इंडस्ट्रियलाइज़ेशन वधीक कंदासीं, जेतिरी असांजूं गाॾियूं वधीक हलंदियूं, अच्छा इहा हाणे थियो आहे रिसेंटली, पोइ 100-200 सालनि में, इनखे चइबो आहे ग्लोबल वार्मिंग। छा चइबो आहे, ग्लोबल वार्मिंग। हाणे ग्लोब जो मतिलबु हूंदो आहे धरती जो गोलो, इनखे ग्लोब चइबो आहे, ऐं वार्म जो मतिलबु छा हूंदो आहे, गरम। त इन मतिलबु इहो आहे त धरती जो गोलो जेको आहे गरम थी वियो आहे। छा वजह आहे त इंसान करोड़नि सालनि खां हिते रहे थो, पहिरियों न हुयो, हाणे छो अचानक एतिरो गरम थी वियो आहे। ऐं इहे सिर्फ़ु हवायूं ॻाल्हियूं न आहिनि, इन जा पूरा सबूत मौजूदु आहिनि। पहिरियों जेके वॾा वॾा बर्फ़ानी पहाड़ हुया, जंहिंखे पाण ग्लेशियर चवंदा आहियूं, उहे हाणे घणे हिसे ताईं पघिरजी विया आहिनि। ऐं इन जे करे ग्लोबल वार्मिंग जे करे बारिशूं वधी वियूं आहिनि, तूफ़ान ऐं जेको आहे ज़लज़ला ऐं ॿियूं सभु शयूं वधी वियूं आहिनि ग्लोबल वार्मिंग जे असर जे करे। ठीकु आहे, अच्छा इन ते पाण कॾहिं बाद में ॻाल्हाईंदासीं त इहो छो थी वियो आहे। फ़िलहालु अचूं था हिन ते, त हे जेको ग्लोब आहे इन जो जेको ओवरऑल टेम्परेचर आहे इहो घणो वधी वियो आहे, इहो 1.2 डिग्री सेंटीग्रेड वधी वियो आहे। माना ईअं खणी चऊं त 1 डिग्री, यानी जिते अॻु में मिसाल था वठूं 47 हुजणु खपे, हाणे उते एवरेज जेको आहे सो 48 थी वियो आहे, 48.2 थी वियो आहे।
ठीकु आहे। इहो तव्हां असांजे लाइ त शायदि मामूली आहे, पर वॾनि वॾनि ग्लेशियर्स जे लाइ ऐं समुंडनि जे लाइ इहो 1 डिग्री जेको आहे सो इहो तमामु वॾी माना रखे थो पियो, ऐं इन जे करे असांजो ओवरऑल टेम्परेचर वधी वियो आहे। छो वरी रिपीट कयां थो, जेका सनलाइट ईंदी आहे उहा UV लाइट, जंहिंखे पाण छा लिखंदासीं, अल्ट्रा वायलेट UV रेज़ जी सूरत में हूंदी आहे। ठीकु आहे, उहा हिन मां आराम सां क्रॉस करे वेंदी आहे, हिनखे पेनिट्रेट करे वेंदी आहे। पेनिट्रेट जो मतिलबु हूंदो आहे हिनखे फाड़े करे अंदरि हली वेंदी आहे। ज़मीन उनखे सॼो ॾींहुं एब्ज़ॉर्ब कंदी आहे। तव्हां ॾिठो हूंदो सभिनि खां वधीक जेको ओभर निकिरंदो आहे उहो मग़रिब जे टाइम निकिरंदो आहे, छो जो धरती सॼो ॾींहुं हली जेका गर्मी हूंदी आहे उनखे एब्ज़ॉर्ब कंदी आहे। जीअं सिज गुरूब थी वेंदो आहे उनखां पोइ हिनखे छा कंदी आहे, वापसि कढंदी आहे। वापसि कहिड़ी सूरत में हूंदी आहे, इंफ्रारेड जी सूरत में, IR जी सूरत में। हाणे IR मुकमल तौर ते त न थींदी आहे, कुझु त हिन मां निकिरी वेंदी आहे, पर घणे क़दुरु इहे हिनखे कार्बन डाइऑक्साइड उनखे ट्रैप करे छॾंदी आहे। माना ईअं खणी चऊं त कंहिं बि जॻह ते रोज़, जेकॾहिं तव्हांखे मां हिते एक्सप्लेन कयां, मिसाल था वठो, मां हिते हिकिड़ो गोल दाइरो हणी छॾियुमि। हाणे इन मां मिसाल आहे 100 माण्हू रोज़ अंदरि अचनि था। ठीकु आहे, हाणे तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾेई सम्झायां थो। उन मां मिसाल था वठूं 60 मोटी था वञनि, 40 हिते बाक़ी रहिजी था वञनि। हिकिड़े ॾींहुं 40 रहिजी आहे, वरी ॿिए ॾींहुं 100 आया, उन मां 60 वापसि मोटी आहे। हे तव्हांखे एग्ज़ाम्पल आहे जस्ट, वरी 40। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॾींहुं जेको आहे सो उनजी जेका हीट जो जेको टेम्परेचर आहे या अमाउंट आहे वधंदो वेंदो न। पहिरियों 100 हुयो, 140 थी वेंदो, वरी ॿिए ॾींहं ते 180 थी वेंदो। छो जो जेतिरा अचनि पिया ओतिरा वञनि न पिया, माना घणे ताईं हद ताईं हिन में छा पिया थी वञनि, ट्रैप थी वञनि पिया। सो कार्बन डाइऑक्साइड हिनखे छा कंदो आहे, ट्रैप कंदो आहे। कार्बन डाइऑक्साइड अचे काॾों थी, सभिनि खां पहिरियों त पाण इंसान साहु जेको खणंदा आहियूं, तव्हांखे ख़बर हुजणु खपे, हे पंहिंजो मुंहुं ठाहियो आहे मां, मुंहुं शरीफ़। त हिन मां असां ऑक्सीजन इनहेल कंदा आहियूं, जंहिंखे O2 सां ज़ाहिर कबो आहे, ऐं कार्बन डाइऑक्साइड एक्सहेल कंदा आहियूं। वर्ड यूज़ थींदो आहे एक्सहेल, स्पेलिंग बाक़ी न ईंदी आहे, घणो करे हे ई आहे, कुझु इन टाइप जी स्पेल आहे। ठीकु आहे, ॿियो हूंदो आहे इनहेल। ठीकु आहे, एक्सहेल जो मतिलबु हूंदो आहे ॿाहिरि कढणु, ख़ारिज करणु। असां एक्सहेल कार्बन डाइऑक्साइड कंदा आहियूं। हाणे सभु जानवर ईअं कंदा आहिनि, ठीकु आहे, सवाइ ॿूटनि जे। ॿूटा असांजे उबतड़ कमु कंदा आहिनि। ॿूटा असांजे लाइ VIP जेको आहे सो कमु कंदा आहिनि। छा कंदा आहिनि, इहे चवंदा आहिनि जेतिरी कार्बन डाइऑक्साइड ॾियणी अथव ॾियो। इहे कार्बन डाइऑक्साइड इनहेल कंदा आहिनि ऐं ऑक्सीजन जेको आहे सो छा कंदा आहिनि, एक्सहेल कंदा आहिनि। माना असांजे टोटल फ़ाइदे में जेको असां गंदु बलाए किचिरो वग़ैरह उछलंदा आहियूं, यानी कि कार्बन डाइऑक्साइड, हे उनखे इस्तेमालु करे ऐं असांखे हिकिड़ी ज़बरदस्त शइ ॾींदा आहिनि, छा, ऑक्सीजन। ठीकु आहे, सो इन करे ई फोकस कयो वेंदो आहे, एम्फेसाइज़ कयो वेंदो आहे त घणे खां घणा ॿूटा पोखियो। छाजे करे त जीअं जेका कार्बन डाइऑक्साइड आहे, जेको हे कार्बन डाइऑक्साइड जो तओ ठहियलु आहे, हे उनखे छिॾरो करण में मदद कंदा। कीअं, जेका कार्बन डाइऑक्साइड हूंदी आहे घणे खां घणी पाण ॾे छिके वठंदा, ऐं बदिले में छा थींदो, असांजो जेको हे कार्बन डाइऑक्साइड जो जेको तओ आहे इहो छिॾरो थींदो, ऐं जेके अल्ट्रा वायलेट रेज़ हूंदियूं आराम सां ॿाहिरि वञी सघंदियूं, त असांजो जेको ग्लोब जो जेको टेम्परेचर आहे उहो छा थी वेंदो, घटि थी वेंदो। हाणे चवनि था पिया त ग्रीन हाउस इफेक्ट इन ते नालो छो रखियो वियो। इहो साॻियो ई यूज़ कयो वेंदो आहे। तव्हां नर्सरीज़ ॾिठी हूंदियूं न, जिते पौधा हूंदा आहिनि, तव्हां ॾिठो हूंदो उनजे मथां साए कलर जो परदो हणंदा आहिनि। इन करे इहो साॻियो ई कमु कंदो आहे, त यानी कि हीट अंदरि अचणु ॾींदो आहे, पर जॾहिं ॿाहिरि वापसि वेंदी आहे त उनखे मुकमल तौर ते न वञणु ॾींदो आहे, उनखे ट्रैप करे छॾींदो आहे। इन करे जेका ॿूटनि खे घुर्बल जेका गर्मी हूंदी आहे उहा हिननि खे आराम सां मिली वेंदी आहे। डायरेक्ट में ईअं हूंदो त ॾिसो राति जो बि यानी कि हिननि खे गर्मी मिलंदी रहंदी आहे। ऐं डायरेक्ट में ईअं हूंदो त कंहिं महिल ज़रूरत खां वधीक उन्हनि खे गर्मी मिली वेंदी, ऐं राति जो वरी उन्हनि खे गर्मी बिल्कुलु बि न मिली सघंदी। ठीकु आहे, हे ॿूटा नंढा हूंदा आहिनि ऐं हिननि खे फुल तवजा जी ज़रूरत हूंदी आहे। इन करे ग्रीन हाउस जेको आहे इफेक्ट हिते असरअंदाज़ थींदो आहे। या ग्रीन कलर जो तव्हां ॾिठो हूंदो शापर हणी छॾंदा आहिनि, उहा साॻियो ई कमु कंदी आहे, अंदरि एनर्जी खे छा करे छॾंदी आहे, ट्रैप करे छॾंदी आहे। हाणे ग्रीन हाउस गैसिस कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। ग्रीन हाउस गैसिस बेसिकली 3 क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि या 3 हूंदियूं आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे कार्बन डाइऑक्साइड, जंहिंखे CO2 सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। ॿी हूंदी आहे मीथेन गैस। ठीकु आहे, हाणे मीथेन गैस कहिड़ी हूंदी आहे, इन जो फार्मूलो अथव CH4। ठीकु थी वियो, CH4। ऐं उहा ई गैस अथव जंहिंखे पाण घरनि में इस्तेमालु कंदा आहियूं, जेका पाण घरनि में इस्तेमालु कंदा आहियूं, जेके पाण आम सिंधी में सुई गैस चवंदा आहियूं। हाणे सुई गैस इहा ई अथव मीथेन गैस, जेका जंहिंजो फार्मूलो आहे CH4। ऐं ॿियो वाटर वेपर। ठीकु आहे, छा हूंदा आहिनि, वाटर वेपर। हवा में हर वक़्तु पाणी जा कतरा मौजूदु हूंदा आहिनि गैस जी सूरत में। कीअं, तव्हां जेको आहे सो जेकी बि असांजा जेके ढंढूं आहिनि, तलाउ आहिनि, दरिया आहिनि, ऐं जेका समुंड आहे, इन मां इवापोरेशन थींदी आहे सिज जी रोशनी जी मदद सां, ऐं असांजी हवा में। उनजो सबूत इहो आहे, तव्हां थधे पाणी जी बोतल रखो, बर्फ़ जंहिंजे अंदरि हुजे। हाणे बर्फ़ त उन अंदरि हूंदी आहे न, तव्हां थोरी देरि रखंदो, उनजे ॿाहिरों जेको आहे सो ड्रॉप्स ठही वेंदा आहिनि। ॾिसंदा हूंदो न, ड्रॉपलेट्स अची वेंदा आहिनि पाणी जा। हाणे काॾों आया, कुझु स्टूडेंट सम्झंदा आहिनि शायदि अंदरों खां ॿाहिरि अची विया। अंदरों त लोह जी बोतल हुई या प्लास्टिक जी हुई, उन मां त पॉसिबल न आहे। सॼो ॾींहुं तव्हां पाणी भरे रखो, उनखे ॿाहिरों हथु लाहींदा रहो, ॿाहिरि पाणी उन मां हिकु कतिरो बि न ईंदो।
त पोइ ॿाहिरों पाणी काॾों थो अची वञे। ॿाहिरों दरअसल जेको पाणी हूंदो आहे इहो हवा में जेके वाटर वेपर्स मौजूदु हूंदा आहिनि, जीअं उहे बर्फ़ सां टच थींदा आहिनि त उनजो टेम्परेचर घटि थी वेंदो आहे ऐं उहो गैस मां लिक्विड में चेंज थी वेंदा आहिनि। ठीकु आहे, अॼु असां इहो बि सिखी वरितोसीं त ग्रीन हाउस जेके गैसिस तव्हां खां को पुछे त हे टे हूंदियूं आहिनि, कार्बन डाइऑक्साइड, CH4 ऐं वाटर वेपर्स छा हूंदा आहिनि, जेकॾहिं फार्मूलो लिखियलु हुजे त हीअं तव्हां खां क्वेश्चन में कीअं पुछी सघनि था, विच ऑफ द फॉलोइंग इज़ नॉट, मिसाल ईअं हूंदो, विच ऑफ द फॉलोइंग इज़ नॉट ग्रीन हाउस गैस। ठीकु आहे, हेठों तव्हांखे ऑप्शन में ॾिनल हूंदो CO2, ऑप्शन बी में ॾिनल हूंदो NH4, ऑप्शन सी में मिसाल तव्हांखे ॾिनल हूंदो NH4 खे हटायूं था मथां अमोनिया इन जी कैटेगरी में थोरी घणी फॉल कंदी हुजे। मिसाल वठूं था पिया पाण हिते हीलियम गैस जो मिसाल वठूं था। ठीकु आहे, सी में लिखियलु हूंदो CH4 ऐं डी में लिखियलु हूंदो H2O। ठीकु आहे, त तव्हां हिन खे टिक कंदो, छो जो हे कार्बन डाइऑक्साइड बि ग्रीन हाउस गैस आहे, CH4 भी ग्रीन हाउस गैस आहे, H2O यानी कि वाटर वेपर भी ग्रीन हाउस गैस। हीलियम जेका है इहा ग्रीन हाउस गैस न आहे। हीलियम गुब्बारनि में भरी वेंदी आहे, जेको ॿाहिरि ॾिसंदा आहियो न बलून जेके उॾंदा आहिनि ॿारनि खे जेको 10 रुपए में गैस भरे ॾींदा आहिनि, उहा हीअ हीलियम गैस हूंदी आहे, छो जो इहा हल्की में हल्की गैस आहे हाइड्रोजन खां पोइ। ठीकु आहे, सो इहो हुयो अॼु असांजो टॉपिक, ग्रीन हाउस इफेक्ट या ग्रीन हाउस जेको आहे सो गैसिस। ग्रीन हाउस इफेक्ट छा हूंदो आहे, उनजो असांजी धरती ते असांजी आम माण्हुनि जी ज़िंदगी ते कहिड़ो असरु पए थो, कार्बन डाइऑक्साइड किथां इमिट थींदी आहे, अल्ट्रावायलेट रेज़ जेको आहे सिज मां ईंदियूं आहिनि, इंफ्रारेड उन्हनि धरती उन्हनि खे चेंज करे इंफ्रारेड जी सूरत में वापसि मोकिलंदी आहे ऐं उन मां न निकिरी सघंदा आहिनि, ऐं उन्हनि में जेको असरु उन्हनि जो छा थींदो आहे उहो सॼो ॿुधायां। ह्यूमन बॉडी टेम्परेचर, ग्लोबल वार्मिंग छा हूंदी आहे, उन खां पोइ जेको आहे सो असां उनखे एग्ज़ाम्पल मां सम्झोसीं, ऐं ग्रीन हाउस गैसिस कहिड़ियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि उहे बि असां सम्झी वरितियूंसीं। इहो हुयो अॼु जो असांजो टॉपिक। इन मज़ो जेको आहे सो क्वेश्चन अची सघनि था पिया, पॉसिबिलिटी आहे, इहो सम्झणु तमामु ज़रूरी आहे। ऐं इहो CSS लेवल जो इहो क्वेश्चन अथव या जेको आहे सो इहो कॉन्सेप्ट अथव। CSS लेवल में त अञा ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरो डिटेल में हूंदो, पर इहो टॉपिक उते बि डिस्कस कयो वेंदो आहे, इन मज़ो क्वेश्चन्स बि ईंदा आहिनि। अॼु जे लाइ एतिरो काफ़ी आहे। थैंक यू सो मच।